अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां रज़ा मोहम्मद बोलो, एग्रीकल्चर ऑफिसर एक्सटेंशन। जीअं त अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे अमाइनो एसिड जो कणिक में इस्तेमालु। हाणे अमाइनो एसिड या जो कणिक में इस्तेमालु छो कजे ऐं जेको आहे सो कॾहिं कजे, हुन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। हाणे असां जेको आहे ॿूटो ॾिसूं था त ॿूटो जेको आहे पंहिंजी खुराक ज़मीन मां, हवा मां ऐं पाणीअ मां पंहिंजी खणे थो ऐं उहो खणी करे कार्बोहाइड्रेट ठाहे थो। हाणे कार्बोहाइड्रेट ठाहे थो, फैटी एसिड ठाहे थो ऐं उहे हली करे उहे अंदरि ॿूटे में कन्वर्ट थी करे प्रोटीन ठाहिनि था। हाणे किथे किथे छा थिए थो, जेके माण्हू पंहिंजे फसल खे, जेके कणिक जी फसल खे सही तरह सां भाण न ॾेई सघिया आहिनि, या उन्हनि भाण जी कमी कई आहे, या उन्हनि बैलेंस फर्टिलाइज़ेशन न ॾिनो आहे ऐं तवाज़ुन सां भाण न ॾिनो आहे, कंहिं कंहिं नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाशियम या कंहिं बि खुराकी जुज़े जी सही तरह सां इस्तेमालु न कयो आहे, त नतीजतन जेको आहे सो ॿूटे जे अंदरि खुराकी कमी थी। हाणे उहा जॾहिं प्रोटीन ठाहे थो ॿूटो, फैटी एसिड ठाहे थो कार्बोहाइड्रेट्स मां मिलाए करे, जॾहिं कार्बोहाइड्रेट्स प्रोटीन ऐं फैटी एसिड ठाहिनि था, त उन्हनि जे अंदरि प्रोटीन जो जेको आहे सो जीअं भित जूं सिरूं हूंदियूं आहिनि न, ईअं अमाइनो एसिड प्रोटीन जूं सिरूं आहिनि। त अमाइनो एसिड मिली करे छा ठाहींदा आहिनि, प्रोटीन ठाहींदा आहिनि। हाणे जेकॾहिं को फसल, को ॿूटो, उन में कंहिं बि खुराकी जुज़े जी कमी न आहे ऐं भाण जो मुतवाज़िन जेको आहे सो हिसाब किताब ॾिनो वियो आहे, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाशियम जा भाण सही तरह सां ॾिना विया आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जी उन में कोताही न कई वई आहे, त पोइ त अमाइनो एसिड ॾियण जी काई ज़रूरत कोन्हे का। छो त फसल खे हर शइ जी पूराई आहे, हर न्यूट्रिएंट जी खुराकी जुज़े जी पूरा हुआ, त पोइ न आहे ॾियणा जेकॾहिं अमाइनो एसिड जो एप्लीकेशन स्प्रे न आहे करणो। पर जेकॾहिं ॿूटे में कंहिं बि क़िस्म जो दबाव आहे, स्ट्रेस आहे, त पोइ उते अमाइनो एसिड ॾियणो आहे। उहो जेको आहे सो स्ट्रेस, थधि जो स्ट्रेस हुजे ऐं उहो दबाव जेको आहे सो तव्हां सम्झो त कंहिं गंदगाह वारी दवा जे करे बि उहो दबाव ईंदो आहे, कंहिं खुराकी जुज़नि जी कमी जे करे बि दबाव ईंदो आहे। हाणे अमाइनो एसिड छा कंदो आहे, जॾहिं तव्हां हुनखे स्प्रे जे तौरु इस्तेमालु कंदा आहियो, त उहो जेको तव्हां में जेके स्ट्रेस आहिनि या जेके न्यूट्रिएंट्स जूं या खुराकी जुज़नि जूं कमियूं आहिनि, उहो तव्हांजो वक़्तु बि बचाईंदो। छो त जेको नाइट्रोजन ॾियण सां अमाइनो एसिड ठहंदा, नाइट्रोजन ॾियण सां या कंहिं बि खुराकी जुज़े ॾियण सां अमाइनो एसिड ठहंदा। उहे अमाइनो एसिड तव्हां डायरेक्ट हुनखे ॾियण सां छा थींदो, त तव्हांजे फसल जो वक़्तु बि बचंदो, तव्हांजे फसल जी ॿूटे जी जेका एनर्जी ज़ाया थींदी, उहा एनर्जी बि ज़ाया न थींदी ऐं अमाइनो एसिड तव्हां डायरेक्ट ॾींदो। हाणे अचो त उहो जेको आहे सो ॾिजे कहिड़े वक़्तु कणिक जी फसल खे। हाणे फसल खे उहो कणिक जेके ॾिजे 70 ॾींहंनि ते, जॾहिं फसल थिए थो 60 खां 70 ॾींहंनि जो, त इन विच में तव्हां पहिरियों स्प्रे हुनखे ॾियो। जेकॾहिं फसल सही आहे त पोइ त न ॾियो, फसल में कंहिं बि क़िस्म जी कमी न आहे त पोइ न ॾियो। पर जेकॾहिं फसल जे अंदरि कंहिं शइ जी कमी आहे, त पोइ 60 खां 70 ॾींहंनि में तव्हां हिकिड़ो स्प्रे कयो। ऐं ॿियो स्प्रे जेकॾहिं अञा बि तव्हां सम्झो था त ॿियो स्प्रे बि ॾिजे, त हुन में को बि हर्ज कोन्हे को। 100 ॾींहंनि ताईं, 90 खां 100 ॾींहंनि ताईं तव्हां ॿियो स्प्रे बि हुनखे ॾियो, 100 ॾींहंनि खां 110 ॾींहंनि ताईं। हाणे उन में जॾहिं तव्हां ॿियो स्प्रे बि ॾींदव, त हुन में छा थींदो, जॾहिं हुनजो दाणे जी भराई थींदी कणिक जे अंदरि, त उहो भरपूर नमूने सां दाणो तव्हांजो थुल्हो थींदो ऐं पैदावार ते हुन जा आकारी असर पवंदा। ऐं जेका असां मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा उहे अमाइनो एसिड असांजी मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां उतां ख़रीद करे सघो था। 400 ml खां 500 ml ताईं फी एकड़ तव्हां हुनजो हिकिड़ो स्प्रे करे सघो था। तव्हां उहो सजेंटा कंपनी जो जेको आहे सो एज़ाबियान आहे, केंज़ो जो रिलाय आहे, मां नथो चवां त कंहिं बि तव्हां कंपनीअ जो फलाणीअ जो तव्हां इस्तेमालु कयो, तव्हां कहिड़ी बि कंपनी जो अमाइनो एसिड इस्तेमालु कयो, उनजा तव्हांजी पैदावार ते नतीजतन बहितर असर ईंदा ऐं पैदावार में इज़ाफ़ो थींदो, दाणो